अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आहियां मंजर अज़ीज़। सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। बिलावल भुट्टो ज़रदारी हुक्मरान धुर पारां सोशल मीडिया ते इदारनि खिलाफ़ प्रोपेगेंडा करण ते पाक फौज खां नोटिस वठण जो मुतालबो करे छॾियो। वज़ीर आज़म जलसे में न्यूट्रल खे जानवर चयो ऐं अॼु ताईं माफ़ी न घुरी। इमरान खान ऐं उन जा MNAs सोशल मीडिया ते मुहिम हलाए रहिया आहिनि। इदारनि खिलाफ़ प्रोपेगेंडा करे भड़कायो पियो वञे। हीअ कोशिश करे रहिया आहिनि त इदारा न्यूट्रल न रहनि। ISPR ऐं आला अदलिया खे उन मुहिम जो नोटिस वठणु घुर्जे। PP चेयरमैन जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त OIC कॉन्फ्रेंस कश्मीर मसइले ते न पर अफ़गानिस्तान ते थी रही आहे। कॉन्फ्रेंस तालिबान लाइ घुराई वई आहे। सिंध हाउस ते हमलो कंदड़ ख़िलाफ़ दहशतगर्दी जो केस दाख़िल थियणु घुर्जे। हुकूमत आइनी बहरान पैदा करणु चाहे थी। डिजणू कप्तान बेएतमादी रिथ जे वोट खां भॼी रहियो आहे। हुकूमत जा आख़िरी ॾियारा शुरू थी चुका आहिनि। स्पीकर अॼु 14 ॾींहं गुज़रण बावजूद क़ौमी असेंबली जो इजलास न घुराए आइन जी भञकड़ी कई आहे। हू आइन जी भञकड़ी अदालत ॾींदा। बाग़ी मेंबर वापसि अची वञनि खेनि माफ़ करे छॾींदुसि। ते पंहिंजे ॿारनि जूं ग़लतियूं माफ़ करे छॾींदो आहे। आऊं बि माफ़ करे छॾींदुसि। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त ज़मीर विकिरो कंदड़नि जे ॿारनि सां को बि शादी न कंदो। हुकूमत वञे त वञे, कंहिंखे रिश्वत न ॾींदुसि। आख़िरत जो डपु आहे। पैसा ॾेई हुकूमत न बचाईंदुसि। पैसो ॾेई हुकूमत बचाइण ते लानत आहे। कंहिंजे आॾो न झुकंदुसि। मुल्की तारीख़ में कंहिं बि अवाम लाइ उहे कम न कया जेकी असां कया आहिनि। क़ौम ते लाज़मी आहे त हक़ ऐं सच जो साथ ॾे। क़ौमी असेंबली जे स्पीकर 25 मार्च ते इजलास तलब करे वरितो। क़ौमी असेंबली जो तारीख़ी ऐं अहम तरीन इजलास जुमे ॾींहुं सुबुह 11 वॻे तलब शिक 54 3 ऐं शिक 254 तहत इख़्तियारनि जो इस्तेमालु कंदे अपोज़िशन जी रिक्वेज़ेशन ते इजलास कोठायो वियो। नोटिफिकेशन जारी। तारीख़ इमरान खान के कूड़े, नाकाम, करप्ट ऐं बदज़बान शख्स जे तौर ते यादि रखंदी। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ चयो आहे त अवाम अठो खंड दवाउनि जे चोर इमरान माफ़िया खे रद्द करे छॾियो आहे ऐं तारीख़ जे करप्ट तरीन हुकूमत खे 1 मिंट वधीक बर्दाश्त करण लाइ तयारु न आहे। लाॻीतो बेज़मीरी जो मुज़ाहिरो कंदड़ अॼु इक़्तिदार वींदे ॾिसी इख़्लाक़ ऐं ज़िम्मेवारनि जी फ़ोन आई त अपोज़िशन 90 जी डिग्री ते लेटी वई। बाग़ी मेंबरनि खे चवंदुसि त माल मुख़ालिफ़नि जो खाओ ऐं वोट इमरान खान खे ॾियो। कंहिं में हिम्मत आहे त OIC कॉन्फ्रेंस में मुदाख़लत करे ॾेखारे। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त केतिरा ई माण्हू शोर मचाए रहिया आहिनि। समूरी सियासत TV ते हले रही आहे। असली ऐं नस्ली माण्हू इमरान खान सां गॾु बीहंदो। क़ौमी असेंबली जो इजलास कोठाइण जो इख़्तियार स्पीकर खे आहे। बाग़ी मेंबरनि खे 7 ॾींहनि अंदरि मौक़िफ़ वाज़े करण जो चयो वियो आहे। सूद समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त PTI जे मुनरिफ़ मेंबरनि खे नोटिस जारी कया विया आहिनि। 1 हफ़्ते बैदि उन्हनि जी सीटनि खे ख़ाली करार ॾिनो वेंदो। समूरा मेंबर ताहयात नाअहल थी वेंदा। मख़सूस सीटुनि ते नवां मेंबर नामज़द कया पिया वञनि। इमरान खान पहिरियों वज़ीर आज़म हूंदो जेको बेइतमादी रिथ ज़रिए हाराईंदो। क़ौमी असेंबली जो इजलास 14 ॾींहं अंदरि सॾाइणु घुर्जे हा, जेको 21 मार्च ते सॾाइण। हाणे 25 ते इजलास सॾाइण आइन जी भञकड़ी आहे। PPC जे सदर निसार अहमद खोड़े चयो आहे त स्पीकर खे इमरान खान कुर्बानी जो बकरो बणाइण जी कोशिश कई आहे। उन करे स्पीकर आर्टिकल 6 लागू थिए थो। सिंध में गवर्नर राज लॻाइण सां हुननि जो जेको असर थींदो उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी।
रेकॉर्डिंग केस में वही खुशखबरी पाकिस्तान से लगायल $11 अरब दंड खत्म। वजीर आजम इमरान खान रेकॉर्डिंग मंसूबे ते कम कंदड़ कंपनी से तकरार खत्म करण पाकिस्तान से $11 दंड खत्म करण की खुशखबरी बुधाई। संदस चवण है आखिरकार रेकॉर्डिंग खान की तरक्की ले बैरिक गोल्ड से कामयाब मुआहदे ते हू बलोचिस्तान के कौम अवाम के वाधायूं दे थो। SLF में सिंधी मीडिया ते सेशन सूबाई वजीर सईद गनी चयो आहे त सिंधी मीडिया ॿियनि इदारनि खां वधीक सघारी आहे। सिंधी मीडिया जो मज़ामती किरदार रहियो आहे जंहिंमां कॾहिं कॾहिं असांखे बि तकलीफ़ पहुचंदी आहे। नाले वारे सहाफ़ी ज़हीर मीराणी चयो आहे त PTI सरकार खां पोइ सिंधी मीडिया तमामु घणो कमज़ोर थी आहे। लॻे थो त ही हुकूमत आई मीडिया के कमज़ोर करणु आहे। उन बावजूद सिंधी मीडिया पान के जिंदा रखियो आहे। मज़हर अब्बास चयो आहे त सिंधी मीडिया सिंधी समाज के तमामु वॾो शऊर ॾिनो पर वर्कर्स के का बि सहूलियत नाहे। जन के सहूलियतूं न मिलंदियूं उहे करप्शन ई कंदा। सन भरसां खौफनाक रोड हादसो 7 ॼणा हयातियूं विञाए वेठा 10 खां वधीक ज़ख़्मी। इंडस हाईवे ते ॻोठ आलम छछर वट मुसाफ़िर कोच कार सां टकराइजी वई। हादसे में 7 ॼणनि दम धणी हवाले कयो। मौतुनि जा मड़ ज़ख़्मियुनि खे जामशोरो मुंतक़िल कयो वियो। मीरपुर खास भरसा मुड़स हथां ज़ाल कतल ॻोठ हसिन भगत में जवाबदार केवल घरेलू तकरार तां पंहिंजी घरवारी के कुहाड़ी जा वार करे कतल करण बैदि फरार थी वियो। वाक़े बैदि पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल कयो। खैरपुर शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी के 40 शागिर्दनि मथां केस दाख़िल। FIR में दहशतगर्दी जा कलम भी शामिल। यूनिवर्सिटी के रजिस्ट्रार मुरीद अबू पोटो की फरियाद ते 26 नामज़द 15 नामालूम शागिर्दनि मथां केस दाख़िल किया वियो। फरियादी मूजिब शागिर्दनि रजिस्ट्रार के घर मथां फायरिंग हमलो कियो शागिर्दियाणियुनि शागिर्दनि के यरगमाल बनायो। इस्लामाबाद भरसा ॻोठ में बाह 8 घर सड़ी रख। ॻोठ अरन्यारो के ॾहुट पाड़े में बाहि लॻण सबब 8 पोरतनि के घरनि में पियल समूरो सामान सड़ी वियो। फायर ब्रिगेड अमले पहुची ॻोठाणनि सां मदद कोशिशूं करे बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। सिंध जो बेहतरीन कहानीकार मुतरजम कालम नवीस मुहक्किक सहाफ़ी जान ख़ासकेली दिल जो दौरो पवण सबब लाडाणो करे वियो। जान ख़ासकेली जी जनाज़े नमाज़ पंहिंजे ॻोठ करम खान निज़ामाणी लॻ हाला में अदा कई। जिस मिट्टी से वो बर्तन बना है वो भी खुद है। कराची में सिंध लिटरेचर फेस्टिवल आर्ट काउंसिल कराची में जारी। SLF जो अज आखिरी ॾींहुं है। 2 किताबन की मोहरत जॉन एलिया लान में सिंध जा हीरोज़ के उनवान हेठ वेहक सियासत सिनेमा शख्सियतों के उनवान हेठ भी सेशन। कराची जा अॾींदड़ डिजिटल दुनिया में सिंधी अदब जो आइनू जदीद दुनिया असांजा नौजवान के उनवान हेठ वेहक।